घुरिया कॾहिं घुरिया चो हिते मक्के खां बाद में घुरिया ताजरे हिजरत करे मदीने तैयबा चल था पोया मक्के वारन सहाबा जे मथसुल पावन था मुशरिकीन मक्का कुफारे मक्का मुझे करीम आका दे गुलामन सा अल्लाह जे सालिह बांगड़न सा जुल्म जी इंतहा था कन सबब कहड़वा जो मुझे मुस्तफा की गुलामी उन कबूल किया अल्लाह जे वहदानियत जो इकरार कया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत जो इकरार कया मुशरिकीन मक्का कुफारे मक्का जने जुल्म जा पहाड़ तोड़या उन सहाबा के खा दुआ घुरी जवाब लियो गला के खा दुआ घुरियो छो डाने वगला इन इलाके जा माण्हू त ढारा समझती दे पार जा रो कमा दे पार जनवार जो कम हा अली मोहम्मद सच तो चवे दे पार जनवार हिते हिते कोन होदा दे पार जनवार पर जिते ढारा ही मुके समझ में नथी अचे हलो ढार भले ढार मां ढार ना गाल संगत में सिद्धि तवज्जो कर मुझा दोस्त इहा दुआ कह घुरी चो मुझे महबूब जे सहाबा कह घुरी नगा नहीं तो वधंदुस कोन कह घुरी दूर जे सहाबा दुआ घुरी कहड़ी दुआ घुरी काथे दुआ घुरी जो मक्के पाक के अंदर उते काबो मौजूद आहे या नाहे जवाब दे काबो मौजूदा हिता लखे रुपया खर्च करे काबे जे खिलाफ में हथड़ा विझी दुआ करना हो मौला इन काबे जे खिलाफ जे सदके गुनाह माफ फरमा अल्लाह जे दरबार में दुआ घुरदा हो हिता खां वञण वारे खे हाजी ॿुधाईंदा आहिनि जॾहिं काबे ते नज़र पवई त अखियूं छिंभिजा न छो जेसिताईं अखि न छिंभींदे दुआऊं घुरंदो वञ क़बूल थींदियूं मां तोखां शॉर्ट में सवाल थो कयां काबो छाजो ठहियल काबे जे मथा कपड़ो आयला केतरा दफा काबो रखो वरी ठहला ही ओही काबो ना है जेको इब्राहिम अलैहि सलाम हथ सा ठायो चाहे ओहाईया मगर ही काबो तब्दील थींदो रहियो आ मुजा दोस्त किरंदो रहियो आ वरी ठहंदो रहियो आ लेकिन जाए ओहाईया जाए जे करे उन काबे जी अल्लाह एतरी इज्जत करे छड़िया जो तुझी निगाह पवे त तेज ताईं निगाह परे नथो करी दिल चवे थी त जेते निगाह पे लहुदी दुआ कबूल थींदी जॾहिं काबे ते निगाह पवण सां दुआ रद कान थींदी आ त ॿुधा जॾहिं काबे जे मथां निगाह पवंदी त दुआ उन जी रद कीअं थींदी आ अज़ीज़ सहाबा दुआ घुरी काबे में रहण वारन जिते काबो भी मौजूद आ मकाम इब्राहिम भी मौजूद आ सफा मरवा भी मौजूद आ ज़मज़म भी काबा भी मौजूद आ हिजरे अस्वद भी मौजूद आ उन सहाबा दुआ घुरी ओ साजा परवरदिगार वजअलना मिन लदुनका वलिया ओ मुझा मौला पंहिंजे तरफ खां असां जे लाइ को मददगार मोकिल को वली मोकिल वजअलना मिन लदुनका नसीरा मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन दुआ घुरी मौला असां जे ला को संभालींदड़ मोकिल को वारिस मोकिल को वली मोकिल मौला असां जे ला मददगार मोकिल मक्के जे सरजमीन ते काबे जे हूंदे वली जे नाले सां महबूब मुस्तफा जे गुलामन साहबन दुआ घुरी आ दुआ घुरण जी ताकत
कुरान करीम जे सूरत में नाज़िल रब फरमाइया छाजे करे कायनात के खबर पवे ओ कायनात वारो जे मथा वली जो नालो पियो आ यकीनन ओहो जे वली आगे तमा रब उन सा एतरो प्यार कंदो हां जो मुंजा सहाबा भी उन जे ला दुआऊं घुरदा ने गाल के अन्या वधाइंदुम छो त अन्या गाल मुकम्मल तौर खुली ना है थोड़ो अगते वधी हलो दरबार मुस्तफा में अचो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मां तमा का तो पुछा तमाम अंबिया शान वारा चो आहिन लेकिन मुझे मुस्तफा जे बराबर हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरड़े जा सहाबा महबूब मुस्तफा जा 1.25 लाख सहाबी घणा गला गला घणा 1.25 लाख हिकड़ी गाल चवा गाल पो तोखे नारो हणो पवंदो त 5 नारा 5 तनी 1.25 लाख नारा चवणो पवंदो 1.25 लाख नारा ख़बर त इहो 1.25 लाख जो नालो छो आ खोलिया राज यको न खोलींदुम फकत एतरो खोलींदुम इन करे जो जदे मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हजता मोटिया गदीर खुम जे मकाम ते उते 1.25 लाख सहाबी मौजूद हुया 1.25 लाख सहाबिन जे सामो मुझे महबूब मुस्तफा दिलबर अली के सदड़ो करे बाह में हाथ विझी करे बाह मथे लोडे करे ऐलान कयो मन कुल मौला फहाजा अली मौला कह जे सामो चो 1.25 लाख सहाबा जे सामो सुभान अल्लाह इन करे 1.25 लाख सहाबा जी निस्बता मुझे सोने अली जे नारे सा वक्त हुजे त अन्या तोखे बुधाया महबूब ये चई बस के तो सोने अमीर उमर उठी केड़ो ऐलान कयो वाह अमीर उमर तुझे नाम ता आई लव यू अमीर उमर सोना तुझे नाम ता कुर्बान वना इन करे त मुझे मुस्तफा फरमायो त मुझो उमर जह गली साईं दुआ त शैतान गली छड़े भजी वी याद रखी छजा बहरहाल मौजू के चेंज न तो करण चाहा मोटी सागी जगह ते अचा मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली जो हथ मथे कयो सहाबा 1.25 लाख हुया अमीर उमर वधी करे गोडड़ा हेठ करे मुझे महबूब जे अर्ज कयो महबूब हे अली मां उमर जो वलिया कुल मुमिन क़यामत ताई अचन वारे हर मोमिन जो भी वलिया यो ऐलान कह के जवाब दे जो सोने उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐलान कयो हाने मुजा दोस्त अजीज दरबार मुस्तफा में हल मुझे मदीने जे ताजदार सोने उमर के फरमायो सोने अली के फरमायो ऐ अदाली जी मुजा का ऐ उमर जी मुजा दिलबर मां मुस्तफा हे कुर्तो दई थो냐 मां मुस्तफा हे कुर्तो दई थो वञा सलाम भी दई थो वञा लेकिन सलाम भी अमानत हे कुर्तो भी अमानत ऐ उमर बिन खत्ताब दुनिया जे अंदर तुझो नारो हुंदो फुतूहात करण वारो खुदा तोखे बनाईंदो दुनिया सजी तुझे नाले खां ॾकंदी कुफार तुझे नाले के बुधी ॾकंदा ऐसो कसरा जा कुंकरा किरी पवंदा पर मां मुस्तफा तोखे तो फरमाया चो त ही मुझो अली उहो जे खैबर जे किले के हिकड़ी ठोकर सा केराण वारो अली जो नालो मां मुस्तफा जे हुंदे मशहूर है उमर तुझी फुतूहात मशहूर थींदी तहां बई जना मां मुस्तफा जो कुर्तो खणी उन मां मुस्तफा जे गुलाम दे वञजो जेको कदे आयो भी कोने को उन दे वञी चेजो त मुझो महबूब तोखे सलाम भी दे पियो ही कुर्तो भी दिनो मुझे मुस्तफा जो न्यापो थई त मुझे उम्मत जे ला दुआ घुर नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत जिंदाबाद पंज थी विया टे पहिरीं जी नमाज पढ़णी पर हिन ॻाल्हि खे पूरो कंदुमि छो त टाइम अहिड़े ते प्रोग्राम थी विया जो आचर हुजे त के 2.5 कलाक ठकाव निकिरंदा आहे ठकाव मां मुराद ख़बर अथव मां असांजे सखणा फ़ैर करणु ॼाणंदा ई कोन आहियूं
अल्हम्दुलिल्लाह जेका गाल कंदा हूं अल्लाह जा लख एहसान ऑथेंटिक मुस्तनद गाल होंदी है। मदीने जे ताजदार जा बई सहाबी केर उमर बिन खत्ताब अली अल मुर्तजा शेर खुदा मा तवा का दो पुजा जरे अमीरुल मोमिनीन जो नारो दुनिया में मशहूर आ। हुकूमत मुझे सोने अमीर उमर जी मौजूदा मक्के जी सरजमीन काबतुल्लाह जी सरजमीन हज जो मौके अज उमर बिन खत्ताब ऐलान तो करे दियो खबर यमन वारा केर हल उन यमन दी मुझे मुस्तफा करीम निहारे पाजा बटन खोले ये जो साहब के सहाबा के महबूब है जो केनो थदरी हीर पे लगे मुझे मुस्तफा करीम फरमायो यमन मामा मुस्तफा के रहमान और रहीम जे कुर्ब जी खुशबू अची रही या रसूल अल्लाह ये केर खुश नसीबा जेको यमन में बैठो आ खुशबू मुझो मुस्तफा हिते खिंडरेड़े रहियो आ मुझा महबूब वो आयो कोन्हे छा हुजूर फरमायो न सहाबा था चन महबूब सलमान फारस मा ची वयो बिलाल हबश मा ची वयो सुहैब रूम मा ची वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यमन तही बिख पंध जिया मुझे मुस्तफा करीम फरमायो जी जल अमड़ जे खिदमत में हूंदो आ इन करे टाइम न मिलियो तस मां मुस्तफा उन सां प्यार कंदो केजे खिदमत में गला गला केजे खिदमत में जी जल अमड़ जे खिदमत में रहण वारो आ जी जल अमड़ जी खिदमत कंदो आ बैठो त यमन में मां मुस्तफा प्यार करे ऐलान करे रहियो आ वक्त मुख्तसरा मुझा दोस्त मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा पार पता बुधाया उन जो निशानियों बुधायो कह जो निशानियों तमाम उलमा का पूछी दिस जहड़े भी मर्तबे फिक्र जाहन कोई इनकार न कंदो उन शख्स जो निशानियों बुधायो जेको वेठो त यमन में आ निशानियों मुझो मुस्तफा मक्के में बुधाए रहियो आ त मां छो न चवा त मुझे महबूब मुस्तफा का ओहो परे ना है जेको दिल जो कनेक्शन मुझे महबूब सा गंढियो वेठो आ अजीजा ने मन काथे सहाबी हजारे वली गर्जन हजारे गौस गर्जन हजारे कुतुब गर्जन हजारे अब्दाल गर्जन चो हिक वली जे बराबर गाला गाला हिक वली जे बराबर सबई सहाबा गर्जन अबू बकर उमर उस्मान अली जे बराबर चो चो छाजे करे जो मुझे करीम मुस्तफा उनन के यार बनायो अजीज ने मल त ओहे सहाबी रसूल सुनो उमर फारूक मुझो सुनो अली अल मुर्तजा मुस्तफा करीम जे हुक्म सा कढया जो उन शख्स ने जे जो नालो उवैसा सुभान अल्लाह अच्छा नालो जे जो नालो उवैसा करन जे रहण वारो आ मुझे मुस्तफा जो प्यारो आ जी जल अमड़ जी खिदमत में रहण वारो आ मुझे मुस्तफा बुधायो कह के चो पांजे अबू बकर के पांजे उमर के पांजे उस्मान पांजे ता पांजे जुबैर शेर खुदा के बुधायो त कह जा वारड़ा त खिंडड़ियल होंदा हन कपड़ा त मेरड़ा होंदा हन हाल त सादड़ो होंदो आ गड मानी खाण ला बिकेर तैयार कौन होंदो आ पर मुझे मुस्तफा फरमायो ओ रब जो एतरो त प्यारो आ जो हथड़ा खणदो आ त मुझो खुदा कदे भी उन जा हथ खाली को न मोटाइंदो आ मुझे खोलिया त मक्के में वेही करे मुझो मुस्तफा तो बुधाए त उन जा हथ रब खाली को न थो मोटाए मना दुआ उन जी हुंदी आ वसीलो मुस्तफा जो हुंदो खबर पहुंचाण वारो हुंदो आ वक्त कोने को मुझा दोस्त मांगते वधण जी कोशिश कया जले शेर खुदा अली अल मुर्तजा करमल्लाह वजहुल करीम सोहणे उमर बिन खत्ताब हज जे मौके ते ऐलान क यमन वारा केड़ा हन उथी पिया तहां में कर्ण कबीले वारा केड़ा हन चंद जना उथी पिया दियो खबर तहां में उवैस नाले केरा
कहिड़ो नालो सुने उमर बिन ख़त्ताब वरितो जवाब ॾे ऐं उहो उमर बिन ख़त्ताब जंहिंजे अदल जा जंहिंजे हुक्मरानी जा जंहिंजे इंसाफ़ जा किस्सा कहाणियूं न पर हक़ीक़तूं दुनिया जे आॾो ईअं आशिकार आहिनि जो दुनिया जे हुक्मराननि खे शर्म सां मुंहिंजा दोस्त ज़मीन दोस्त थियणु घुरिजे। उमर बिन ख़त्ताब वक़्त जो बादशाह हुआ, दुनिया उन जे नाले खां ॾकी रही आहे। अॼु बैतुल मुक़द्दस वारनि दावत कई आहे। उमर बिन ख़त्ताब जी मदीने मां हिकिड़ी ॾाची काहींदो आहे। हितां रुॻी कहे वज़ीर जो नौकर थो निकिरे, 11 गाॾियूं गॾु करे थो निकिरे, हिकिड़ी ॾाची काहींदो आहे। ग़ुलाम कारणो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गॾु खणंदो आहे, मदीने मां निकिरंदो आहे। उमर बिन ख़त्ताब ग़ुलाम खे चवंदो आहे, सफ़र में जेतिरो टाइम मां ॾाचीअ ते तूं प्यादल, वरी ओतिरो टाइम तूं ॾाचीअ ते मां प्यादल हलंदुसि। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु ये सफ़र कंदा था वञनि। अजीब इत्तिफ़ाक़ आहे, जॾहिं यरूशलेम वेझो आयो आहे त ग़ुलाम जे चढ़ण जो वारो आयो आहे। वक़्त जे अमीरुल मुमिनीन जे महार वठण जो वारो आयो आहे। पाण लही महार वरितो। ग़ुलाम अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं यरूशलेम साम्हूं आहे, माण्हू इंतज़ार में बीठा आहिनि, माण्हू दीदार लाइ दीवाना आहिनि। मां ग़ुलाम आहियां, तव्हां आका हो, तव्हां हेठि हुजो, मां मथे हुजां। इहा ॻाल्हि मुनासिब कान्हे। दुनिया छा चवंदी? उमर बिन ख़त्ताब पोइ ते मदीने ॾे निहारे चयो, ऐ मुंहिंजा ग़ुलाम, तूं तो चवीं त दुनिया छा चवंदी? मां थो चवां जे मां इंसाफ़ न कंदुसि त साम्हूं मुंहिंजो मुस्तफ़ा ॾिसी रहियो आहे, उहो छा चवंदो? अज़ीज़ाने मल उमर बिन ख़त्ताब महार वठियो थो वञे। वक़्त जो गवर्नर इस्तक़बाल में आहे। माण्हू निहारे हैरत में, जेको उठ ते वेठो आहे यकीन बि आका आहे, रंग जो कारो आका, नालो त केॾो वॾो आहे उमर बिन ख़त्ताब जो। केसो कसरा जा कुंगरा टुटी विया, इहो रंग जो कारो चप थुलड़ा, इहो उमर बिन ख़त्ताब। त वक़्त जे गवर्नर चए त न इहो उमर बिन ख़त्ताब न आहे, पर जेको महार वठियो थो, छो हुननि चयो इन बादशाह खे ग़ुलाम त ॾिस केॾो चोरीअ जो चंडा। गवर्नर चयो त जेको मथे वेठल आहे उहो ग़ुलाम आहे, जंहिंजे हथ में महार आहे उहो अमीरुल मुमिनीन आहे। दुश्मनान इस्लाम ॿुधो त उन्हनि जे ॾंदे आङुरियूं अचे वयूं त जंहिंजा ग़ुलाम अहिड़ा आदिल दीन तुंहिंजे कैरेक्टर सां बनियो आहे, पंहिंजे कैरेक्टर खे गुड कर। बहरहाल टाइम वञे थो, ज़ोरियत चढ़ंदो, मां वञा थो अॻिते निकिरो। अज़ीज़ाने मन शेरे ख़ुदा ऐं सोनो उमर बिन ख़त्ताब। उमर बिन ख़त्ताब पुछो त उवैस नाले केरा? करण वारनि चयो असां में त केरु कोन्हे, हा हिकिड़ो असांजो चरियाट छोकिरो आहे, चरियाणा ख़ासि अहिड़ो अकुल वारो कोन्हे, एॾो जबलनि में दात चारे रहियो आहे, अॼु बि दाचन सां मौजूद आहे। वार इएं सौदलो अॼु जे लफ़्ज़नि में चवां त मौला ख़्याल जो माण्हू आहे, इएं पंहिंजे मुंहं सां हूंदो आहे। उमर बिन ख़त्ताब निहारिजो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मुस्तफ़ा सां केॾो प्यार कयो आहे। अॼु वक़्त जो बादशाह मको छॾींदो आहे, फातिह ख़ैबर अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा बि गॾु वेंदो आहे, उन सां मिलण लाइ ॾिठा वञनि। ॻाल्हा अली जो नालो दुख थो थिए न मांखे, ईअं त न कर। ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार, ओहो हथ मथे करे। माशाअल्लाह वेठा बि सभई मुजाहिद हो। ओ जंहिंजो चइने यारनि सां प्यार, ओहो हथ मथे करे। जंहिंजो पंज सां प्यार, ओहो हथ मथे करे। जंहिंजो यारीअ